रिसर्चर्स इंकशाफ कयो आहे त अवां जे कन में जेको कचरो मौजूदु आहे उन सां अवां जी ज़हनी सिहत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। उन सिलसिले में 37 माण्हुनि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिं में ॾिठो वियो त कन जी नालीअ जे भरपासे जेको तेल जी या कचरो हूंदो आहे उन सां ज़हनी दबाव में खार थींदड़ स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल जी माप करे सघिजे थी। तहक़ीक़ सां कुझु नफ़सियाती मसइलनि जी डिप्रेशन या मायूसीअ जे बहितर अंदाज़े में सुञाणप जा रस्ता खुलिया। इन जाइज़ो रिपोर्ट जे अहम लेखक डॉक्टर आंद्रेस एरिन कन साफ़ कंदड़ हिक नए क़िस्म जी कप बि तैयार कई आहे, जंहिंसां कन जे पर्दे खे को बि नुक़सान नाहे पहुचंदो। जेकॾहिं ज़हन ते दबाव पवे त उहो दिमाग़ खे ख़बरदार कंदड़ पैगाम मोकिलींदो आहे, जंहिंसां जिस्म जो तक़रीबन समूरो निज़ाम मुतासिर थींदो आहे। उन में मुदाफ़ियाती निज़ाम खां वेंदे हाज़मे वारो निज़ाम ऐं निंड बि शामिल आहे। पर कोर्टिसोल हार्मोन जो परेशानीअ सां कहिड़ो वास्तो आहे, इहो सम्झण जी कोशिश कई पई। लंडन में तहक़ीक़ दौरान कोशिश कई वई त जेकॾहिं कोर्टिसोल हार्मोन जी सतह बुलंद या घटि हुजे त उन जो मतिलबु छा थी सघे थो। हिन वक़्त त ज़हनी सिहत जी सुञाणप घणो करे मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल ज़रिए कई वेंदी आहे। जेकॾहिं उन सिलसिले में कोर्टिसोल हार्मोन जी सतह जी माप में मदद वरिती वञे त डॉक्टरनि खे वधीक सुञाणप जो मौक़ो मिली सघे थो ऐं उन सां मरीज़ जो इलाज बि दुरुस्त नमूने करे सघिजे थो।